सरदार मीर बाबू अली खान अली बूते सिंध असेंबली में पीटीआई मुखालिफ धुर जे अगवान अलीम आदिल शेख पारां सूबाई वज़ीर पीपी मीर शबीर अली खान बिजाणी ते लगायल कूड़ल इल्ज़ामनि खिलाफ़ करमपुर में सेठ संदीप कुमार गयाणी, मामो शबीर शेख, मोहम्मद रमज़ान बलकाणी, रज़ा शेख, अब्दुल्ला जाफरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पोस्ट ऑफिस चौक खां बैंक चौक ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली में शरीक पीपी करमपुर जे अॻुवाणनि, कारकुन, शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि पीटीआई अॻुवान अलीम आदिल शेख ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रैली में शरीक शहरनि ऐं अॻुवाणनि जो चवणो त अलीम आदिल शेख सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजाणी ते बेबुनियाद मनगढ़ंत ऐं कूड़ा इल्ज़ाम लगाया आहिनि, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त पीटीआई अॻुवान अलीम आदिल शेख सूबाई वज़ीर पीपी मीर शबीर अली खान बिजाणी ते लॻायल इल्ज़ाम वापसि वठी संदसि खां माफ़ी वठे। ॿी सूरत में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आमद दौरान अलीम आदिल शेख जो घेराव कयो वेंदो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JDN वेब न्यूज़ करमपुर।